अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजो जेको ही प्रोग्राम जेके सुपीरियर सर्विसिस आहिनि उन लाइ जेको इम्तिहान थींदो आहे मुल्क में, उहो इम्तिहान हाणे थियणु वञे पियो फरवरी में, ऐं उन हवाले सां असांखे प्रोग्राम करिणो हो त सिंध ख़ासि करे ऐं उन सां गॾोगॾु बलोचिस्तान जूं बि जेके CSS में मुख़्तलिफ़ पोस्टूं आहिनि उहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां भरिजी न सघियूं आहिनि। 18वीं आईनी तरमीम में जेतोणीकि हिकिड़ी इहा शिक शामिल कई हुई त जेके बि हिन वक़्तु ताईं सूबा पंहिंजी कोटा खां महरूम रहिया आहिनि उहे जायूं जेके ख़ाली आहिनि उहे भरियूं वेंदियूं ऐं उन लाइ हिकिड़ो कानून मजलिस शुरा या पार्लियामेंट मां पास कयो वेंदो। उहो कानून बि पास नाहे थी सघियो त 18वीं आईनी तरमीम जी हिन मख़सूस शिक ते अञा ताईं अमल छो नाहे थी सघियो, उन ते बि असांखे ॻाल्हि ॿोल करणी। पर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मां हिकिड़ो अहम फ़ैसिलो आयो आहे, उहो फ़ैसिलो आहे बिजली जे अघनि जे बारे में। हुकूमत अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे ॿुधायो आहे त जेको बिजली जे अघनि में ताज़ो वाद कई वई हुई उहो नोटिफिकेशन वापसि वरितो वियो आहे ऐं नेपरा में हुकूमत हाणे दरख़्वास्त हिकिड़ी दाख़िल करे पई। नेपरा जे चेयरमैन जो इहो चवणु हो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में त असां 2 खां 3 हफ़्तनि में इन दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾेई सघूं था। त जेको इहो फ़ैसिलो थियो बिजली जे अघनि में वाद वापसि वठण वारो, उन जो कहिड़ो असरु पवंदो, छा आवाम खे कुझु रिलीफ मिलियो आहे नाहे मिलियो, इन ते असां पहिरीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पोइ पंहिंजे असुल मौज़ू ते वेंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी साईं, अॼु असां तव्हांजी जेका सॼी हिकिड़ी वॾी उमिरि ॼमार गुज़री आहे आला सर्विस में पाकिस्तान जी, असां उन हवाले सां जेके तव्हांजा तजुर्बा रहिया आहिनि या हीअ जेके मुख़्तलिफ़ इम्तिहान थियनि था उन में जेका कारकर्दगी आहे सभिनी सूबनि जी, ख़ासि करे उन में ॻाल्हि करणु पिए चई सिंध ऐं बलोचिस्तान जी, उन ते असां चाहियो पिए त तव्हांजा जेके तजुर्बा रहिया आहिनि उन मां असां फ़ाइदो हासिलु कयूं, असांजे माण्हुनि ताईं हिकिड़ी ॼाण पहुचायूं त उन में पोज़ीशन छा आहे, किथे ख़राबियूं आहिनि, कीअं ख़तमु थी सघनि थियूं। पर उन खां अॻु में असां चाहींदासीं त छो त पाणी ऐं बिजली वारा मामला बि उन्हनि ते बि तव्हांखे चङी ख़ासी महारत आहे, त जेको अॼु सुप्रीम कोर्ट में इहो डिसीजन थियो आहे फ़िलहालु त इहा विझ जेका चई पई वई किरी हुई आवाम ते, फ़िलहालु त टरी वई आहे। पर हुकूमत जेको इहो डिसीजन कयो बिजली अघनि में वाद वारो, उनजो केतिरे हद ताईं जाइज़ हो, उहा वाद जाइज़ हुई। ऐं हाणे नेपरा में जेके हुकूमत वेंदी त छा वरी साॻियो इहो विझ आवाम ते किरण जो ख़दशो आहे? साईं, इन में राति ताईं सिचुएशन ॿी नमूने हुई, छाकाणि जो राति हिकिड़ी टीवी चैनल ते मूंसां गॾु मिनिस्ट्री जा नुमाइंदा अचणा हुया ऐं मिनिस्टर नुमाइंदा न आया, छाकाणि जॾहिं उन चैनल वारे पुछो मिनिस्टर सां ॻाल्हाई ख़्वाजा आसिफ़ सां, त हुन चयो त भई सॼी मुंहिंजी मिनिस्ट्री जेका आहे सा वेठी आहे जवाबु तयारु करण में, सो मुंहिंजा ऑफिसर तव्हां वटि कोन अची सघंदा, इन करे तव्हांखे प्रोग्राम में तव्हां मूंखां पुछो जेकी पुछणो अथव ऐं ॿियो माफ़ी ॾियो। ऐं पोइ राति जो 12 बजे ख़बर आई त हिननि पंहिंजो जवाबु दायर कयो आहे। राति जे 12 बजे ताईं इहा ई ख़बर हुई त गवर्नमेंट नोटिफिकेशन वापसि कोन वठंदी, डिफेंस कंदी पंहिंजी नोटिफिकेशन खे। ऐं ख़्वाजा आसिफ़ इज़ ऑन रिकॉर्ड, जेको अॼु शायदि अख़बारुनि लिखियो हूंदो, बिल्कुलु, छाकाणि जो जंहिं चैनल ते आहे उहा अख़बार अञा मूं कोन पढ़ी आहे, त उन में हुन चयो त असां वापसि कोन वठंदासीं ऐं टैरिफ इहो ई रहंदो, बिल्कुलु, ऐं टैरिफ जे घटिजण जा चांसिस कोन्हनि। बाक़ी जेके प्रोसीजर्स आहिनि असां कोर्ट खे कन्विंस कंदासीं त इहो जेको टैरिफ आहे सो नेपरा जे टैरिफ जे बुनियाद ते आहे। हालांकि नेपरा जो ॾिनल न आहे, पर नेपरा जे डिसीशन्स जे बुनियाद ते असां इहो टैरिफ इंट्रोड्यूस कयो आहे। इन खे घटिजण जा इम्कानात इन करे कोन्हनि, छाकाणि जेकॾहिं असां इहो घटायोसीं त सब्सिडी वधाइणी पवंदी। सही, त दैट वॉज पोज़ीशन अप टू नाइट। पर हाणे जॾहिं तव्हां मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त नेपरा में मुंहिंजो डिस्कशन थियो त तव्हांखे जेकॾहिं इहो कोर्ट वापसि करे थी त तव्हां छा कंदव। सही, नेपरा जी जेका कानूनी पोज़ीशन आहे त नेपरा हर उन कंपनी जेका प्रोड्यूस करे थी पई उनखे टैरिफ ॾींदी उन जे मेरिट जे हिसाब सां। नेपरा हिकिड़ो टैरिफ कोन ॾींदी आहे। पहिरियों त नेपरा जनरेशन जा टैरिफ ॾींदी आहे, हर कंपनी जा मुख़्तलिफ़। तव्हांखे थोरो मां सॼो सम्झायां, बिल्कुलु, छाकाणि हिकिड़ो बास्केट तयारु थींदो आहे टैरिफ्स जो, जंहिंमें उहो जेको बि हर महीने या हर ॾींहुं जेतिरो पावर मुख़्तलिफ़ मां जनरेट थींदो आहे, मिसाल तौरु हाइडल मां केतिरो आयो उहो 3 रुपए वारो आहे। हाइडल जा बि 2-3 क़िस्म आहिनि, तरबेला जेको आहे सो 1.25 रुपए वारो आहे, गाज़ी परोठा वारा जेको सो 1.5 रुपए वारो आहे, ॿियनि हंधनि तो जेको अचे थो को प्राइवेट जेके नंढा नंढा पाव उतो को 3 रुपए वारो, त हाइडल जो बास्केट अलॻि थींदो, मतिलबु त सॼो हाइडल जा पावर ईंदा जेके सस्ता आहिनि। एटॉमिक जो पावर ईंदो जंहिंमें चश्मा न्यूक्लियर 1 चश्मा न्यूक्लियर 2 उहो ईंदो।
जेको कोल जो थोरो घणो पैदा थिए थो उहो ईंदो, हाणे वरी अलाह जी महिरबानी सां विंड जो बि पैदा थिए थो उहो ईंदो। इहे सभु इहे पावर अची इकट्ठा थींदा क्वांटम वाइज़, इन्हनि जो टैरिफ अॻु में डिटर्मिन थियल आहे, हर कंपनीअ खे टैरिफ ॾिनल आहे। उहो जॾहिं बास्केट तयारु थींदो त उन में हिकिड़ो जेका आहे सा सेंट्रल पावर परचेज कंपनी जेका NTDC जो हिसो आहे, CPP सेंट्रल पावर परचेज कंपनी, उहा CPP जेका आहे सा उहो बास्केट ठाहे करे उन ते ट्रांसमिशन चार्जिस विझी करे हर डिस्को खे उहो पावर ट्रांसमिट कंदी। CPP जा जेके टैरिफ आहिनि से बदिलबा रहबा आहिनि बिकॉज ऑफ द फ्यूअल, छाकाणि जनरेशन जे जॾहिं फ्यूअल चेंज थींदो त CPP जो फ्यूअल चेंज थींदो। हाणे जेको CPP हिननि खे जेको अॼुकल्ह ॾेई रही आहे पावर डिस्कोस खे, सो 11 ऐं 12 रुपए जे दरमियान आहे, जंहिंमें एवरेज फ्यूअल कास्ट 6 रुपया आहे। एवरेज मां इन करे थो चवां जो इन में हाइड्रल जी फ्यूअल कास्ट 0 आहे ऐं विंड जी जेका फ्यूअल कास्ट 0 आहे। जेके कंपनियूं डीज़ल ते पैदा कनि थियूं कुझु वक़्त लाइ, उहा 48 रुपए ताईं आहे हिकिड़ो किलोवाट आवर, 48 रुपए जेके डीज़ल ते अचनि थियूं थोरे वक़्त लाइ। ऐं ॿियो जेको फर्नेस ऑयल ते जेको थिए थो सो एवरेज 16 रुपया आहे ऐं गैस जो जेको अचे थो सो एवरेज 8 रुपया आहे, डिपेंड अपॉन द प्राइस ऑफ द गैस। त हाणे गैस इहे सभिनी जो फ्यूअल जो वरी इन्हनि जो जेको ठहे थो, जेको क्वांटम पैदा कनि था ऐं उहो पैसा डिवाइड करे उनजी एवरेज यूनिट कास्ट घटिजे थी पई। त अहिड़े नमूने CPP जेका आहे सा पंहिंजे सेंट्रल पावर परचेज एजेंसी पंहिंजो बास्केट तयारु करे हर डिस्ट्रीब्यूशन कंपनीअ खे पंहिंजो ॾींदी आहे, पर हिकिड़े रेट ते तक़रीबन पैसो 2 पैसा फ़र्क़ु हुनजो ट्रांसमिशन कास्ट किथे घणी किथे वधीक आहे। मतिलबु सखर खे, हैदराबाद खे, कोयटा खे सभिनी खे हिक रेट ते पहुचाईंदी। पोइ जेके पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ जंहिंखे तव्हां डिस्कोस चऊं था, उहे पंहिंजो ख़र्चु उन में पावर में एड कंदियूं। हाणे जंहिं कंपनीअ जो डेवलपमेंट प्रोग्राम वधीक आहे, माना जेका पुठिते पयल कंपनी आहे, जीअं असांजे सखर जी कंपनी आहे हैदराबाद, उहो पुठिते पयल उते मेंटेनेंस तमामु घटि, उहे पंहिंजो डेवलपमेंट कास्ट उन में विझंदियूं उन साल जे लाइ, नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं उनजी पुअर रिकवरी आहे, लॉसिस वधीक आहिनि, उहे पंहिंजे रिकवरी में न ॾेखारे सघंदा, माना उहो शॉर्टफॉल थींदो उहो ॾेखारींदियूं। उनखे शॉर्टफॉल करण लाइ टैरिफ वधीक वठिणो पवंदो, उहो ॾेखारींदियूं। तंहिंखां पोइ जेका उनजा पंहिंजा ख़र्च जेके थी रहिया आहिनि कंपनी जो जेको पंहिंजो ख़र्चु आहे डेली एक्सपे, उहो ॾेखारींदियूं। जेको O&M कास्ट आहे हुननि जो जेको 66 kV, छाकाणि जो 66 kV जेके उहे जेके कंपनीअ खे पाण मेंटेन करणी पवंदी। जेके नंढा टावर ॾिसंदा वॾा टावर हूंदा आहिनि 500 kV जा, त जेके नंढा टावर जेके आहिनि से उहे पाण मेंटेन कंदी आहे कंपनी। उहे टावर उनजा ट्रांसफार्मर्स उहो सॼो कंपनीअ जो खातो, उहो ख़र्चो। जेके चोरी थिए थी, वायर चोरी थियनि थियूं, उहो ख़र्चो। बिजली चोरी थिए थी, उहो ख़र्चो विझी करे पोइ उहा पंहिंजो खणी ईंदी आहे नेप्रा वटि, त बाबा असांखे पावर 10 रुपए मिलियो, हाणे 10 रुपए त असांजा हेतिरा ख़र्च थिया, असांखे हेतिरा यूनिट असां सेल कंदासीं, हेतिरा यूनिट वठंदासीं, उन में असांखे हेतिरी इनकम, उन इनकम खे असां डिस्ट्रीब्यूट था कयूं वेरियस कैटेगरीज़ ऑफ पावर, इंडस्ट्रियल, कमर्शियल, एग्रीकल्चर ऐं डोमेस्टिक। ऐं डोमेस्टिक जूं हर कंपनी जूं पंहिंजूं इहे ब्रैकेट्स इहे आहिनि, 1 को 100, 100 को 200, 200 को 300, 300 ऐं ॾबो 700, 700 ऐं ॾबो, 4 कैटेगरीज़ में हो पंहिंजो पंहिंजो क्लेम कंदियूं। ऐं उन बेसिस ते नेप्रा हर कंपनीअ जो रेट अलॻि वर्कआउट कंदी। ऐं नेप्रा पंहिंजे मर्ज़ीअ सां, यानी कि इहो नेप्रा जो इहो जुरिसडिक्शन, नेप्रा चवंदी बाबा तुंहिंजो डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे 500 मिलियन वधीक आहे, लास्ट ईयर असां तोखे ॾिनोसीं, तंहिंजे करे डेवलपमेंट प्रोग्राम इहो कंज़्यूमर ते न विझ, पंहिंजो डेवलपमेंट प्रोग्राम 300 कर। लॉसिस तुंहिंजा असां हे एक्सेप्ट कोन था कयूं, पंहिंजा लॉसिस घटि कर। O&M कास्ट तुंहिंजी जेका आहे, जेको तुंहिंजो मेंटेनेंस जो कास्ट आहे उहा घटि कर, स्टाफ तुंहिंजो एक्स्ट्रा आहे उहो घटि कर। त उहो नेप्रा हुनजा ख़र्च कथे करे उन खां पोइ हुनखे परिणो ॾींदी ऐं उन हिसाब सां नेप्रा उनखे हिकिड़ो टैरिफ ॾींदी। त उहो टैरिफ हिकिड़े साल लाइ एप्लीकेबल हूंदो आहे, सब्जेक्ट टू फ्यूअल एडजस्टमेंट। माना त जेकॾहिं उहो कंपनीअ खे हिकिड़ो टैरिफ मिलियो, कहिड़े शर्त ते मिलियो, त CPPA
जेको पावर जेको वठे थी पई उनखे कहिड़े रेट ते ॾिए थी। जे CPPA पंहिंजो पावर रेट चेंज कयो त हो पंहिंजो रेट करण जो हुनखे हक़ आहे त कंपनी चेंज करे। CPPA जो पावर रेट छा थो डिटरमिन करे? जनरेशन्स ते। बिल्कुलु जेकॾहिं तव्हांजी जनरेशन गैस ते घटिजी वई, ऑयल ते वधी वई, पाणी घटिजी वियो, तेल वधिजी वियो, वधियल थियो, त माना वरी जनरेशन टैरिफ रिवाइज़ थींदो, वरी CPA टैरिफ रिवाइज़ थींदो, वरी ईंदो। इहे सॼा स्टेजिस जेके आहिनि, यानी कि वो साल में केतिरा ई भेरा थी सघे थो। केतिरा दफ़ा थी फ्यूल एडजस्टमेंट चार्ज हर महीने तव्हांखे यादि हूंदो, तव्हांजे बिल में ईंदो जी आहे। हाँ। उहो फ्यूल एडजस्टमेंट हर महीने थी सघंदो आहे। बाक़ी जेका ॿियो जेको ख़र्चो जेको आहे उहो बजट हिसाब सां थींदो आहे, उहो साल में चेंज थींदो आहे। सही। ऐं जेको जनरेशन कंपनीज़ जो जेको बास्केट थींदो आहे सो चेंज थींदो रहंदो आहे। मिसाल तौरु हाणे जेको असांजो बास्केट आहे बहितर इन करे आहे जो हिन वक़्तु तव्हांखे हाइडिल में तमामु घणो पाकिस्तान जी तारीख़ में सही। पहिरियों दफ़ो तव्हां वटि 10 MF को वधीक पाणी इकठो थियो आहे, बिल्कुलु बिकॉज़ ऑफ रेज़िंग ऑफ मंगला एंड बिकॉज़ ऑफ मैक्सिमम ऑफ, ऐं उहो न रुगो इकठो थियो आहे पर उहो घणे वक़्त ताईं हलंदो। त हीउ जेको महीनो तव्हांजो आहे सुठो गुज़रंदो, अक्टूबर हाइडल जे हवाले सां। हाइडिल जे हवाले सां तव्हांजो लास्ट मंथ बि सुठो गुज़रियो, कंहिं हद ताईं नवंबर, पर वरी तव्हांखे अॻिते हली करे प्रॉब्लम थींदो जॾहिं सूबनि जा यूज़ेस घटि थींदा पाणी जा, ऐं नेक्स्ट मंथ को तव्हांजी गैस घटि थींदी। बिल्कुलु। त तव्हांजा अॻिते हली जेके प्रॉब्लम अची रहिया आहिनि उहे जेकॾहिं तव्हां हाणे डिस्कस कयो या ॿिए वक़्फ़े में डिस्कस कयो, इट इज़ अप टू यू। सही। त न इहो अॼु ख़्वाजा आसिफ़ बि चयो आहे न त हाणे पाणी हाइडल बिजली बि घटि थींदी, छो त सूबा घटि पाणी इस्तेमालु कंदा ऐं गैस जो यूज़ेज वधंदो घरनि में, त सर्दियुनि में इन करे असां गैस तंहिंजे करे जेको आहे सो इहो जेको बि टैरिफ जेको अचे थो सो इहो टैरिफ में इहो जेका तब्दीली थींदी रहंदी। ऐं हिन वक़्तु जेको तव्हां टैरिफ जेको ॾिनो आहे इहो जेको गवर्नमेंट, अच्छा हाणे लॉ इहो थो चए त नेपरा जे टैरिफ डिटर्मिनेशन नेपरा कंदी, सही। गवर्नमेंट नोटिफाई गवर्नमेंट कंदी, छाकाणि जो इहो गवर्नमेंट या त इहो फ़ैसिलो करे त हर कंपनीअ जो अलॻि टैरिफ थींदो, उन में छा थींदो जो यूनिफॉर्मिटी टैरिफ जी न रहंदी। तव्हांजो सखर में घणे में घणो महांगो थींदो, पिशावर में ॿियो नंबर महांगो थींदो, कोयटा 3 नंबर थींदो, हैदराबाद हाणे बहितर आहे, जॾहिं सखर ॻंढियल त हैदराबाद वार द वर्स्ट, त हैदराबाद थींदो। ऐं पंहिंजो पंजाब जी कंपनी में हर कंपनी अलॻि थींदो, इस्लामाबाद इज़ द बेस्ट, पोइ फैसलाबाद आहे, पोइ लाहौर आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त जिते जिते चोरी घटि आहे, जिते जिते रिकवरी बहितर आहे, जिते जिते कन्फिगरेशन ऑफ कंज़्यूमर्स, माना त जेका तव्हांजो इंडस्ट्रियल कंज़्यूमर सुठो आहे, कमर्शियल कंज़्यूमर सुठो आहे, त पोइ तव्हांखे 4 पैसा वधीक मिलंदा। न यानी कि हुकूमत सब्सिडी जेकॾहिं वापसि थी वठे त इस्लामाबाद जो सभिनी खां घटि टैरिफ थींदो, सखर जो सभिनी खां हाई थी वेंदो। सखर जो सभिनी खां इंडस्ट्रियल। सही। ऐं नंबर तंहिंखां पोइ ॿियो नंबर जेको वधि में वधि थींदो सो थींदो पेशावर जो। सही। छाकाणि उते बि जेका आहिनि, ऐं जेको ट्राइबल एरियाज़ जेको आहे, जेकॾहिं गवर्नमेंट सब्सिडी नथी ॾिए त ट्राइबल एरिया जो रेट सखर खां बि वधी वेंदो। सही। पर ट्राइबल एरिया लाइ गवर्नमेंट अलॻि सब्सिडी ॾींदी आहे, कराची लाइ अलॻि सब्सिडी ॾींदी आहे, इन करे असां उनखे डिस्कस कोन कंदासीं। बिल्कुलु। त हीअ जेके बि जेके सूबाई जेके आहिनि, त इन जे करे इहो सीनियर जेको आहे पावर जो फ़िलहालु इहो बीठो आहे त हिन वक़्तु जेको टैरिफ गवर्नमेंट नोटिफाई कयो हुयो सो एज़ सच नेपरा जो टैरिफ कोन हुयो, पर उहो बेस पियो करे नेपरा जी डिटर्मिनेशन ते बाय एंड लार्ज जेका इस्लामाबाद जी डिटर्मिनेशन हुई, ऐं इहो गवर्नमेंट जो हक़ु हुयो त गवर्नमेंट उहो नोटिफाई करे। रीज़न इहो आहे त नोटिफिकेशन जो पावर गवर्नमेंट खे आहे, डिटर्मिनेशन जो पावर नेपरा खे आहे। बिल्कुलु। सुप्रीम कोर्ट सम अदर कैरिड इम्प्रेशन त इहो टैरिफ नेपरा जो नोटिफाई थियल न आहे। नेपरा चयो हा बिल्कुलु इहो टैरिफ असांजो नोटिफाई थियल कोन्हे। सही। छाकाणि जो नेपरा जीअं मूं तव्हांखे चयो त कॾहिं बि यूनिफॉर्म टैरिफ नेपरा नोटिफाई न कंदी आहे, नेपरा मुख़्तलिफ़ कंपनी ईंदी आहे, गवर्नमेंट उन में लीड वठी करे ऐं हुन को जेको आहे सो कंदी आहे, हुनखे पंहिंजे तरफ़ों हुनखे नोटिफाई कंदी आहे गवर्नमेंट। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो, ऐं मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि जेका तव्हां हिन टैरिफ जे हवाले सां सम्झाइणु चाहिए, घणो करे असांजे नाज़रीन खे बि सम्झ में अची वेंदी त हुकूमत वटि हिकिड़ो जवाज़ आहे जेको टैरिफ उन्हनि वधायो, ऐं इहे नेपरा ई ज़ाहिर डिसीजन कंदी आहे। अञा ताईं डिसीजन न थियो, इन करे वापसि थियो आहे, पर लॻे थो त जॾहिं नेपरा ॿीहर दरख़्वास्त हुकूमत जी ॿुधंदी त टैरिफ साॻियो वरी। हा, उन ते पाण हिन ॿिए वक़्फ़े में डिस्कस कंदासीं। चलो सर, वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, हिन वक़्तु टाइम थियो आहे ब्रेक जो, हलूं था ब्रेक ते। कोशिशि कंदासीं ब्रेक खां पोइ असां पंहिंजे असुलु मौज़ू ते अची सघूं, पर छो त हिन जो अञा कुझु पोर्शन रहियल आहे त साईं खां हुन ते रहनुमाई ॿीहर वठंदासूं ऐं उन खां पोइ पंहिंजे असुलु मौज़ू ते डिस्कस कंदासूं। असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार साईं हाणे बिजली जे हवाले सां ई तव्हां खां ॼाणण इहो था चाहियूं त 2012-2013 जो हिकिड़ो टैरिफ जेको नेपरा खे ॾियणो हो उहो बि अञा ताईं दरख़्वास्तूं पयूं आहिनि नेपरा वटि 13-14 जो वरी 13-14 2012-13 जो त थी वियो जॾहिं उहो हिननि मतिलबु मिड ईयर ॾिबो आहे सही। उहो सॼे साल एप्लीकेबल हूंदो आहे पोइ जॾहिं साल ख़तमु थींदो आहे जीअं जून में तव्हांजो साल ख़तमु थिए थो त हाणे गवर्नमेंट नेपरा वटि नयूं पिटीशन जेके आहिनि से जुलाई ऑनवर्ड्स अचणु शुरू थियूं आहिनि 13-14 लाइ जिते पंहिंजी जिन पंहिंजी प्रोजेक्ट हा तव्हां पंहिंजो सुवाल पूरो हा न हाणे 13-14 वारो इहो अचे पियो त हुकूमत जेका हाणे वञे पई नेपरा वटि ज़ाहिर आहे हुकूमत ही सॼो टैरिफ जीअं तव्हां पहिरीं असांखे ॿुधायो त हर कंपनी लाइ धार हूंदो आहे पर हुकूमत छो त हिकिड़ो ई टैरिफ आणणु चाहे पई ऐं जेको इम्प्लीमेंट उन्हनि कयो नोटिफिकेशन जारी कयो जेको अॼु वापसि थी वियो सुप्रीम कोर्ट में हुकूमत जेका दरख़्वास्त खणी पई वञे उन दरख़्वास्त ते तव्हां छा था सम्झो तव्हां नेपरा जा चेयरमैन बि रहिया आहियो त नेपरा उन ते गौर कंदी कयां त कानून जे मूं तव्हांखे ॿुधायो त कानून चए थो त टैरिफ डिटरमिन करणु नेपरा जो हक़ु आहे उनखे जंहिं नमूने नोटिफाई करे सो गवर्नमेंट जो हक़ु आहे सही छाकाणि जो मुंहिंजो हिकिड़ो डायरेक्ट गवर्नमेंट सां कन्फ्रंटेशन थियो 2003 या 2003 में जॾहिं तव्हां चेयरमैन जॾहिं वाइस चेयरमैन हुयुसि त चेयरमैन हुयो जस्टिस साउथ जॉन सही त प्रेसिडेंट हाउस मां फ़ोन आयो त प्रेसिडेंट साहिबु ख़ुशि न आहे ऐं नेपरा जो चेयरमैन खे चई त जस्टिस साहिबु जेको आहे सो न वेंदो ॿाहिरि जस्टिस साहिबु चयो त या त प्रेसिडेंट जो माण्हू अचे त माण्हू सां हिते डिस्कस कयां या त पोइ मां वाइस चेयरमैन खे मोकिलींदुसि सो मां मूंसां गॾु मेंबर टैरिफ असां प्रेसिडेंसी में वियासीं मुशरफ साहिबु हुयो प्रेसिडेंट मुशरफ सां को असां वियासीं त असांखे वेट करिणो पियो जो काज़ी अहमद हुसैन उन सां उन वक़्तु कुझु डिस्कस करणु आयो हो पोइ जॾहिं असां वञी असांखे हुकुम थियो त तव्हां वेहो हली कमरे में प्रेसिडेंट साहिबु अचे थो पोइ जॾहिं प्रेसिडेंट साहिबु अची वेठो त ही वॉज फ्यूरियस ऐं मूंखे चए त मां असांखे चई त भई वॉट मेस यू हैव क्रिएटेड ऐं काज़ी अहमद हुसैन मूं वटि आयो ऐं चए पियो त पावर जा रेट वधी विया आहिनि इहो थियो आहे असां चयो साईं पावर जा रेट असां डिटरमिन कंदा आहियूं जेके कंपनियूं घुरंदियूं आहिनि ऐं कंपनियुनि जा ॾिसी जेको असांजो लॉ आहे हीअ आहे असांजो लॉ असां कंपनी असां तव्हां ॿधल न आहियो त असांजे रेट खे तव्हां नाफ़िज़ कयो इन करे गवर्नमेंट पाण वटि इहो पावर रखियो आहे त जॾहिं तव्हां रेगुलेटर ठाहियो था पिया अंडर वर्ल्ड बैंक कंडीशन वर्ल्ड बैंक लोन तव्हांखे रेगुलेटर ठाहिणो हुयो छाकाणि जॾहिं IPPs आया त उन सां गॾु इहो बि कंडीशन आहे त रेगुलेटर हुजे छाकाणि जो पोइ इंडिपेंडेंट पावर प्रोजेक्ट्स ते पावर कंट्रोल कोन रहंदो प्राइवेट सेक्टर लुट मार कंदो त पोइ नेपरा ठही ऐं नेपरा खे इहो पावर ॾिनो वियो अंडर लॉ त तव्हां डिटरमिन कयो साईं इहो असांजे कानून में आहे असां डिटरमिन कंदासीं मूं वरी प्रेसिडेंट साहिब खे पढ़ी ॿुधायो त अंदरि हिन असां डिटर्मिनेशन का नोटिफिकेशन माना इम्प्लीमेंटेशन गवर्नमेंट जो राइट आहे बिल्कुलु छाकाणि जो असां ऐं गवर्नमेंट जो इहो बि राइट आहे त जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त हर कंपनीअ खे अलॻि रेट ॾिए जेको मूं हुनखे ॿुधायो त डिस्क्रिपेंसी थींदी छाकाणि कराची विल गो अप हैदराबाद विल गो अप पंजाब विल कम डाउन इहो तव्हां कोन चाहींदो डिस्क्रिपेंसी इन करे गवर्नमेंट ते पंहिंजे विज़डम में हिकिड़ो रेट ॾींदी आहे उहो रेट हूंदो आहे घणो करे इस्लामाबाद बेस ऐं उन में जेकॾहिं सब्सिडी हूंदी आहे त पोइ गवर्नमेंट रेट ॾेई करे पोइ हर कंपनीअ खे अलॻि अलॻि सब्सिडी ॾींदी आहे या त पेप्को खे जेका पेप्को आहे पाकिस्तान इलेक्ट्रिक पावर कंपनी आहे ई ॿी कंपनी आहे जेका कोऑर्डिनेट कंदी आहे सभु डिस्को खे पेप्को खे उहो पैसा ॾींदी आहे पेप्को उहा डिस्ट्रीब्यूशन विराईंदी आहे ऐं पेप्को जेका आहे IPPs खे पैसा ॾींदी आहे हीअ जेको सर्कुलर डेट जो इशू थिए थो उहो तॾहिं थो क्रिएट थिए जॾहिं पेप्को वटि पैसा कोन्हनि त कंपनियुनि खे ॾे छाकाणि कंपनियुनि खे जेको टैरिफ कंपनियुनि जो डिटरमिन थिए थो ऑन द बेसिस ऑफ द केस प्रेज़ेंटेड बाय द कंपनीज़ उहो गवर्नमेंट कंहिं कंपनीअ खे कोन थी ॾे पई तंहिंखे ऑब्वियसली सब्सिडी ॾेई नथी सघे ॾे इन करे कोन थी उहो रेट जेको आहे आवाम जूं चीखूं निकिरी वेंदियूं सही हाणे जॾहिं गवर्नमेंट अंडर IMF कंडीशन या जॾहिं गवर्नमेंट सब्सिडी ॾेई करे थकी पई जो रीज़न इहो आहे त ॾींहों पोइ ॾींहुं बिकॉज़ ऑफ जीअं मूं तव्हांखे सवेर ॿुधायो डॉलर डिवेल्यूएशन सही एंड ऑयल प्राइसिस ऐं जेको मिक्स प्रोडक्ट मिक्स जेको आहे सो ऑयल जे फेवर में थो वञे जो गैस जी शॉर्टेजिस आहिनि हाइड्रिल सीज़नल आहे तंहिंजे करे जेका कास्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ पावर आहे उहा वधी थी वञे कंपनी चवनि थियूं या मिसाल त तव्हां कंपनी वठो तव्हां चओ था मूंखे घर में 10 रुपए पए थो मां जेको CP पे मां चवां त बाबा मूंखे जेके कंपनी पावर विकिणनि थी पैसो मूंखे 9.5 रुपए पए थो मां तोखे 10 रुपए ॾियां थो हाणे तूं चओ त 10 रुपया मूंखे घर में पियो त मां पंहिंजो ख़र्चु करे
हर कंपनी जा पंहिंजा ख़र्च आहिनि, त मां 8 रुपए कीअं विकिणां? सही। हिन वक़्तु जेको गवर्नमेंट जो जेको एवरेज रेट हो 8-9 रुपया, जेको हाणे 15-16 रुपया थी वेंदो, जेके नओं पावर जेको नोटिफाई थियो आहे। बिल्कुलु। छाकाणि मां उहे नोटिफिकेशन वग़ैरह कोन आंदियूं, त मां तव्हांखे हिकु हिकु शइ वधीक नोटिफिकेशन पढ़ी ॿुधायां। नोटिफाइड रेट जेको हुयो, त इन रेट में सब्सिडी जेका आहे रिड्यूस थी आहे। अगेन आई टेल यू, सब्सिडी ख़तमु कोन थी आहे। सही। छाकाणि जो जेको कंपनियुनि खे रेट जेको मिसाल तौरु हे चवनि था न 200 ते हिन ते असां न वधायो आहे, त 200 ते गवर्नमेंट जेको कंपनियुनि खे जेको रेट मिलियो हो, जेको नेपरा 4 रुपए खां मथे हो, जेको 2 रुपया था ॾियनि। सही। सिमिलरली 150 वारनि खे बि रेट वधीक हो, जेको घटायो। त गवर्नमेंट डोमेस्टिक में 200 ताईं सब्सिडी अञा डोमेस्टिक में इन्हनि ॿिनि खे सब्सिडाइज़ करे थी। सही। ऐं ओवरऑल छाकाणि जो जेको रेट तव्हां लॻारायो आहे सो इस्लामाबाद जो ओवरऑल जेके ॿियूं कंपनियूं आहिनि जिते जेके वधीक लॉस में कंपनी गवर्नमेंट उनखे सब्सिडाइज़ करे, त गवर्नमेंट even after this higher tariff will continue to subsidize the power sector सही। to the extent of maybe 200-300 billion. सही। It depend upon त तव्हां चोरी केतिरी था घटायो पर एनम। सही। त तव्हां चोरी केतिरी घटायो। थुले लेखे ॾिसो न, थुले लेखे तव्हांजो वापदा जे सिस्टम में 99 अरब यूनिट बिजली पैदा थींदी आहे। सही। जंहिंमां तव्हां 68 अरब विकिणंदा आहियो। त पहिरियों त उहो तव्हांखे चटी पइजी वई न, जेके तव्हां चोरी था चओ या जेके लाइन लॉसिस था चओ, इहे तव्हांजा 22-23% आहिनि। त इहे बि त somebody have to pick up न। सही। पोइ कंपनी पंहिंजे टैरिफ में पिकअप कंदियूं आहिनि, पर ऑलरेडी यू हैव टू पे फॉर दिस। तंहिंजे करे उहे जेकॾहिं लॉसिस घटिजनि था, टू दैट एक्सटेंट टैरिफ विल कम डाउन, टू दैट एक्सटेंट सब्सिडी विल गो डाउन। सही। छाकाणि जो भारत जे टैरिफ खे घटाइण लाइ 2 तरीक़ा आहिनि। या त तव्हां सब्सिडी वधायो, कास्ट ऑफ प्रोडक्शन खां घटि कयो, ऐं लॉसिस घटायो। सही। टिनी एंगल्स ते गवर्नमेंट फेल थी आहे। फेल इन करे थी आहे जो अञा ताईं बि अहिड़ो मैकेनिज़म न थी सघियो आहे जो गवर्नमेंट लॉसिस घटाए सघे। छाकाणि जो जीअं तव्हां ॾिसो था, जेका पावर जी चोरी आहे सा इन कनाइवेंस विद द पार्टी ग्रुप्स थी थिए। बिल्कुलु। यानी कि बाबदा जा मुलाज़िम तव्हांखे घर खड़काए चवंदा त बाबा तुंहिंजा 5 AC था हलनि पिया, बादशाह छाजे लाइ तूं 5000 भरी, असांखे 200 रुपया पर मंथ AC ॾे, 1000 रुपयो ख़र्ची कराए, तुंहिंजा असां मीटर था करे छॾियूं या तव्हांखे लाइन करे था ॾियूं। ऐं इहो सॼी प्रैक्टिस सॼे मुल्क में आहे। असां वटि सिंध में घणी आहे, जो असां वटि गवर्नेंस जी जिते जिते गवर्नेंस वीक आहे उते उते लॉसिस वधीक आहिनि। सही। फाटा में देयर इज़ नो गवर्नेंस, उते बिजली जा बिल अचनि ई कोन था। कॾहिं 5% आहे, कॾहिं 6% रिकवरी आहे। सही। असांजे अपर सिंध में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेका तव्हां ॾिसो था, जेको उते गवर्नेंस जो सिस्टम ओवरऑल सिंध ऐं अपर सिंध, तंहिंजे करे अपर सिंध में जेका आहे सा लॉसिस 34% आहिनि, रिकवरी 50% आहे। उते जेका 100 रुपए जी बिजली वठनि था, त पहिरीं ॻाल्हि त उहो विकिणनि जेका था 74 रुपए जा सही। विकिणनि था, सॉरी पंहिंजो 64 रुपए जी लॉस। 64 रुपया रिकवरी घणी था कनि, 30 रुपया बि कोन था कनि। सही। माना 100 वठी 30 था वठनि। दिस इज़ पोज़ीशन ऑफ सखर। त अहिड़े नमूने हैदराबाद इज़ बेटर। अॻे हैदराबाद वॉज द वर्स्ट, जॾहिं सखर न ठहियो त हैदराबाद द वर्स्ट, छाकाणि जो सखर ऐं हैदराबाद जा गॾे हिकिड़ा लॉस। बिल्कुलु। त इहे जेको पोज़ीशन आहे हर कंपनी जेका अलॻि अलॻि बीठी आहे, त इन जे करे गवर्नमेंट लाइ ॾुखियो आहे त यूनिफाइड टैरिफ ॾे। पर छाकाणि जो कॉन्स्टिट्यूशन रिक्वायरमेंट आहे, तव्हांखे चओ था त सभिनी माण्हुनि खे हिकु जहिड़ो ट्रीट कयो। बिकॉज़ ऑफ इनएफिशिएंसीज़ ऑफ द कंपनीज़ आर पुअर गवर्नेंस आर थेफ्ट, वाई अ कॉमन मैन शुड पे। मां जेको आम शहरी आहियां, सखर में वेठो आहियां, त मां 20 रुपया छो ॾियां? जेको सखर कंपनी घुरे थी त मूंखे 20 रुपया यूनिट ॾियो, त मां 20 रुपया छो ॾियां? छाकाणि तूं पाकिस्तान शहरी इस्लामाबाद में तूं 8 रुपया ॾींदो, त मूंखे त हक़ु आहे त मां 20 रुपया न ॾियां। जेकॾहिं 20 रुपया मूंखे थियनि था, पोइ कंपनी या त पाण खे सुधारे या गवर्नमेंट उन कंपनीअ खे पूरी करे। तव्हां कॉन्स्टिट्यूशन ॾिसो त तव्हांखे इक्वल राइट्स आहिनि। त गवर्नमेंट इन करे यूनिफाइड टैरिफ रखे थी त सभिनी शहरनि खे हिकु जेतिरो टैरिफ न उहो त आहे, पर सर हाणे यूनिफाइड टैरिफ लाइ नेपरा में वञे पई, त नेपरा त ज़ाहिर हर कंपनी खे अलॻि हाणे टैरिफ अचो ॾे था थी। नेपरा जे रोल ते, त नेपरा हाणे छा कंदी? नेपरा विल सीक गाइडलाइन फ्रॉम द गवर्नमेंट। इहो बि जेको आहे सो नेपरा ईअं कोन एक्सेप्ट कंदी पिटीशन। हो चवंदी त बाबा असांखे गाइडलाइंस जो व्हाट डू यू वांट, तव्हांखे खपे छा? बिल्कुलु। तव्हांखे छा खपे? तव्हांखे घटि टैरिफ खपे, तव्हांखे वधि टैरिफ खपे, तव्हांखे यूनिफाइड टैरिफ खपे। पोइ यूनिफाइड टैरिफ उन बेस ते थींदो। जेको हिन वक़्तु फ़िलहालु जेको बि यूनिफाइड टैरिफ थींदो
सो जेका डिटर्मिन टैरिफ्स आहिनि बिल्कुलु माना 12-13 वारा त 12-13 जे डिटर्मिन टैरिफ्स ते पोइ गवर्नमेंट को पुछंदी त बाबा तव्हांखे छा खपे, गवर्नमेंट चवंदी बाबा मूंखे हे टैरिफ खपे, पोइ ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त गवर्नमेंट हुनखे चवंदी त बाबा असां 500 अरब सब्सिडी अफोर्ड करे सघूं था, उन बेसिस ते तव्हां असांखे टैरिफ ठाहे ॾियो, सही पोइ इन को घटि ठहे या वधि ठहे, या असां एतिरा करे, हिकिड़ो थींदो इहो डायरेक्ट तरीक़ो। ॿियो थींदो त हे तव्हां टैरिफ असांखे ॾियो, पोइ नेपरा छा कंदी, नेपरा विल गो बैक टू एवरी डिटर्मिनेशन त बाबा सखर जी जेको यूनिट जेको आहे सो हेतिरे थो पए पियो, उनखे इक्वलाइज़ करण लाइ को गवर्नमेंट सखर मिसाल तौरु डोमेस्टिक जेको सखर घुरियो आहे त सखर जेको डोमेस्टिक घुरियो आहे सो 22 रुपए जो घुरियो आहे, सही हिन वक़्तु हुनखे 18 रुपए जो मिलियल आहे, हाणे 22 जो घुरियो आहे त फ़िलहालु उहो 18 रुपए वारो कंसीडर कंदा, बाबा सखर खे जेकर 18 रुपए यूनिट ॾियणो आहे त पोइ सखर खे हेतिरी सब्सिडी ॾियणी पवंदी, सही लाहौर जेकर 17 रुपया घुरिया आहिनि हेतिरे, त पोइ वर्क बैक कंदी हर कंपनी जो सब्सिडी नेपरा, ऐं पोइ गवर्नमेंट चवंदी बाबा तुंहिंजो रेट हे तॾहिं थी सघे थो जॾहिं तूं ही सब्सिडीज़ ॾे, बिल्कुलु हिन कंपनी खे हेतिरी हिन खे हेतिरी, पर दिस इज़ सब्जेक्ट टू रिविजन इन 13-14 या सब्सिक्वेंट जेके फ्यूअल एडजस्टमेंट थींदियूं, देन गवर्नमेंट विल नोटिफाई दैट अकॉर्डिंगली। सर माज़ी में किस्म जी का प्रैक्टिस थी आहे नेपरा में? माज़ी में कॾहिं प्रैक्टिस कोन थी आहे, माज़ी में सब्सिडी गवर्नमेंट पाण वर्कआउट कंदी, गवर्नमेंट पाण नोटिफाई कंदी, छाकाणि कॾहिं सब्सिडी चैलेंज कोन थियो सुप्रीम कोर्ट में, ऐं सुप्रीम कोर्ट जेकर फ़ैसिलो ॾिनो आहे त ठीकु आहे उनखे, पर उन फ़ैसिला जेके इम्प्लीके जेको वापदा 3 हफ़्ता जेके घुरिया अथऊं, इहे 3 हफ़्ता मुंहिंजे ख़्याल में अञा बि घटि आहिनि, सही इन में हिकिड़ो त 3 हफ़्तनि खां वधीक टाइम लॻंदो, नंबर 1, नंबर 2 जेका ज़हन में आहे गवर्नमेंट जंहिंमें सब्सिडी उन खां वधीक सब्सिडी थींदी, नंबर 3 इहो टैरिफ वैलिड थींदो मां भारत हार्डली 2 या 3 महीना, छाकाणि जॾहिं न्यू डिटर्मिनेशन ईंदियूं सही देन गवर्नमेंट विल अगेन इन द 13-14 वारी 13-14 वारियूं, छाकाणि 13-14 वारियूं 3 महीननि में उनखे ॾियणियूं आहिनि, बिल्कुलु त 13-14 वारी डिटर्मिनेशन ईंदी त गवर्नमेंट या त इहे टैरिफ रिवाइज़ करे, या त जेको सब्सिडी जो बिल जेको हाणे एग्री कंदी उन बिल खे वधाए। न पर सर हाणे ॾिसो जेकॾहिं सपोज़ इस्लामाबाद जो टैरिफ आहे 10 रुपया, सही, ऐं असांजो सखर जो आहे 22 रुपया, सही, त ज़ाहिर हुकूमत उन 10 ते ई 10 रुपयनि वारे टैरिफ ते ई हलंदी न, ॿियो सब्सिडाइज करणो पवंदो, वधीक करे त करे सघे थी, यानी इस्लामाबाद जो टैरिफ वधाए सघे थी, जेको इस्लामाबाद खे इस्लामाबाद जो टैरिफ उहो न थींदो न, उहो त यूनिफाइड टैरिफ थींदो न, जी उहो यूनिफाइड टैरिफ सर यूनिफाइड त थींदो, पर नेपरा हिकिड़ी डिटर्मिनेशन ॾिनी आहे इस्लामाबाद जा 10 रुपया, इहा ॻाल्हि आहे त इस्लामाबाद वारे को उन को वधीक नथी वठी सघे, त हिन करे आई एग्री विथ यू त जेको टैरिफ नेपरा ॾिनो आहे उन को वधाए टैरिफ नथी रखी सघे कंहिं ते बि, इस्लामाबाद ते बि न, हुन ते बि न। हा त पोइ जेका हुकूमत हाणे खणी वेंदी पंहिंजी एप्लीकेशन नेपरा में, त उन में तव्हां कीअं था सम्झो त कीअं वधाईंदी, कहिड़ो बुनियादु हूंदो जो नेपरा यूनिफाइड टैरिफ ॾे, ऐं नेपरा यूनिफाइड टैरिफ जेको ॾींदी सो इस्लामाबाद खां वधीक न हूंदो, किथे बि न हूंदो, किथे बि न, त उनखां उन में त हीउ जेको, ऐं इहो ई ॻाल्हि हो जेका नोटिफाई थियल हो। ऐं नाज़रीन हिन वक़्तु टाइम थियो आहे ब्रेक जो, हलूं था ब्रेक ते। सर हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका पाण पहिरीं ब्रेक में पहिरें सेगमेंट में कई उहा इहा हुई त हाणे जीअं सियारे जा ॾींहं ईंदा त हिकिड़ो त गैस घटि थींदी, यानी कि पावर प्लांट खे गैस न मिली सघंदी, हाइडल बिजली बि असांजी घटि थींदी, यानी कि असां सॼो दारोमदार घणो करे वञी फर्नेस ऑइल ते बीहंदो, ऐं फर्नेस ऑइल जो आलमी मार्केट में अघु बि वधियो आहे, उनखां पोइ असांजो जेको डॉलर जे भेट में रुपियो आहे उहो बि ॾींहों ॾींहुं किरंदो वञे, यानी कि कास्ट अञा वधंदी, त हिकिड़ो त उनजो असरु तमामु घणो पवंदो, ऐं नेपरा वटि इहे बिजली कंपनियूं वेंदियूं, ऐं जेको मंथली फ्यूल एडजस्टमेंट थिए थी उहो त ज़ाहिर आहे उन लाइ नेपरा वटि वञण जी ज़रूरत बि मुंहिंजे ख़्याल में कोन्हे कानून मूजिबि, त हिकिड़ो इहो मामिलो उनखे तव्हां कीअं था ॾिसो, ऐं ॿियो पोइ अॻिते वरी पाण जेका अॼु ख्वाजा आसिफ़ ॻाल्हि कई आहे त साल में ईरान मां गैस अचणु शुरू थींदी, असांखे त हूअं अमली तौर ते त नज़र कोन अचे त इहो प्रोजेक्ट अॻिते वधियो हुजे, त पहिरीं जेको अर्ज़ु कयां त हिकिड़ो नियर फ्यूचर जेके ॾिसूं था, नियर फ्यूचर माना इवन विद इन करंट ईयर, सही, पहिरीं ॻाल्हि त 13-14 जी जेका डिटर्मिनेशन पेंडिंग आहे उन में जेके बि कंपनी रेट घुरिया आहिनि, पोइ नेपरा जेको बि ॾे, सही, त जेको प्रेज़ेंट रेट जेको नेपरा ॾिनो आहे, जेको मुरवजा रेट जेको तव्हां वटि ॾियो था उहो न, जेको रेट ॾिनो आहे नेपरा
उन को इवन इस्लामाबाद उन को वधीक पैसा घुरिया सही हर कंपनी वधीक पैसा घुरिया माना जेकॾहिं तव्हांजो प्रेज़ेंट टैरिफ अॻिते हली नेपरा डिटरमिन करे थी इस्लामाबाद जे बेसिस ते ऐं 13-14 में इस्लामाबाद जो रेट वधे थो त अगेन गवर्नमेंट हैव टू ऑप्शंस ईदर इंक्रीज द सब्सिडी और इंक्रीज द टैरिफ जेको ईंदड़ 3-4 महीननि अंदरि इहा पोज़ीशन वाज़िह थी वेंदी सही नंबर ॿियो त कॉस्ट ऑफ ही जेका हुकूमत हाणे नेपरा में वञे पई इन खां अलावा थींदो उहो? इलावा वधीक थींदो न छाकाणि हीअ जेका हुकूमत वेंदी आहे नेपरा जेको डिटरमिन कंदी त उहो कंदी जेको हुननि 12-13 जो टैरिफ ॾिनो आहे जेको मुरवजा टैरिफ आहे नेपरा जे तरफ़ो नोटिफाइड जेको डिटरमिन टैरिफ आहे नोटिफाइड न डिटरमिन टैरिफ त जॾहिं गवर्नमेंट जॾहिं नेपरा जॾहिं रिवाइज़ कंदी डिटरमिन टैरिफ जॾहिं रिवाइज़ थो थिए 13-14 वारो त ऑब्वियसली त उन ते इम्पैक्ट थींदो उहो हिन को वधीक ईंदो छाकाणि जो हर कंपनीअ 15 को 20% वधीक घुरियो आहे सही उन जा रीज़न्स इहे आहिनि त पघारूं वधी वियूं आहिनि डेवलपमेंट जो उनजो पैसो वधीक ख़र्च थींदो हुन जूं जेके पेमेंट्स कंपनियुनि खे करणियूं पवनि थियूं या IPPs खे जेके कंपनी डॉलर ट्रांसफर थियनि थियूं डॉलर जो रुपी रेट वधियो आहे जनरेशन मिक्स जेको आहे सो एडवर्स थी रहियो आहे एडवर्स जो मतिलबु इहो चयो त महांगो थी रहियो आहे महांगो इन करे थी थो अॻिते हली त तव्हांजो गैस घटिबो जीअं मूं तव्हां सवेर चयो त डोमेस्टिक में गैस ईंदो बिल्कुलु माना तव्हां यू विल गो अगेन टू फर्नेस ऑयल तव्हांजो हाइडल घटिबो डिमांड बि घटिबी मतिलबु आहे त हिन वजह करे मैक्सिमम डिमांड तव्हांजी 16,000 आहे त तव्हांजी डिमांड 13,000 ते अची वेंदी सियारे जे करे ऐं 13,000 या 12,000 जॾहिं तव्हांजी डिमांड ईंदी त पोइ तव्हां जेकॾहिं प्रेज़ेंट लोड शेडिंग तव्हां 3,000 रखंदव त पोइ तव्हां थोरो घटि पंहिंजो तव्हां उनखे करे सघंदो त डिमांड त घटिबी पर बिजली महांगी त पैदा थींदी न ऑप्शन ट्रेन न तव्हां पोइ महांगा यूनिट न हलाईंदो सही तव्हांखे लोड शेडिंग वधीक कंदो तव्हां महांगा यूनिट हलायो तव्हांखे जेतिरी मिलंदी आहे हार्डिल वारी या ॿी सभु जेका सस्ती मिलनि साराईंदो त या त लोड शेडिंग वधायो या त तव्हां पंहिंजो अघु वधायो अगरि जनरेशन जा अघु वधंदा त इन करे नियर फ्यूचर में गवर्नमेंट जे लाइ कोई अहिड़ो ऑप्शन कोन्हे त नियर फ्यूचर में आवाम खे बिजली सस्ती मिले हू 5 सालनि जी ॻाल्हि था कनि आउं चवां थो मे बी मोर छाकाणि जो ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि आहे बिजली जेको 400 यूनिट या 200 यूनिट पैदा करे उहो शहर बाज़ार में त वठंदो न त उहो बिजली उते त पैसा ॾींदो न सर हर इंडस्ट्री ज़ाहिर आहे असांजी बिजली ते हले थी न त कास्ट ऑफ प्रोडक्शन वधंदी त हर शइ जो अघु वधंदो हा त इहो जेको आहे नेचुरल ॻाल्हि आहे जी अच्छा सर हाणे प्रोग्राम जो टाइम बि बाक़ी सर हिकिड़ो मिंट जी पाक ईरान इज़ अ ड्रीम हा उन ते ई आयसि उहा ड्रीम पाइप लाइन आहे छाकाणि जो 10 सालनि में हिन ते का बि तरक़ी कोन थी आहे अञा ताईं अमेरिकन जा तहफ़ुज़ात हाणे हे शायदि इन करे थोरो इनकरेज थिया आहिनि जो जेको अमेरिका आहे उन जेको डायलॉग शुरू थियो आहे में थी सघे थो अमेरिका इन तो शर्तूं घटाए देन दे विल गो पर सिक्योरिटी ऑफ द पाइप लाइन विल बी कंसर्न बलूचिस्तान में जिते तव्हां पंहिंजो पहुचाए कोन था सघो पिया रिलीफ जो सामान ज़िलज़िले में रिलीफ जो सामान कोन था पहुचाए गवादर में माण्हू नथा प्रोटेक्ट कोटिया में माण्हू प्रोटेक्ट कोन उतो गैस पाइप लाइन आणणु 500 किलोमीटर या 1000 किलोमीटर इज़ हाईली वल्नरेबल बट दिस इज़ वन कंसर्न जेकर तव्हांखे बलूचिस्तान खे पेसिफाई करे ऐं तव्हां बलूचिस्तान में गैस कढो त तव्हांखे ज़रूरत आहे न ईरान पाक ईरान जी वॻे बि हिकिड़ी तव्हांखे टाक बिल्कुलु त बलूचिस्तान में त रिज़र्व आहिनि त जेकर तव्हां बलूचिस्तान खे बलोचनि जी कास्ट ते पेसिफाई कयो वॉट एवर दे वांट सवाइ इन जे त उहो इंडिपेंडेंट कंट्री ऐलान न कनि पर जेकॾहिं उहो किन टर्म्स एंड कंडीशन ते पाकिस्तान जो हिसो रहणु चाहिनि था जीअं मुंहिंजी 6 पॉइंट्सूं अवां न मञूं ऐं यू प्रिफर टू हैव अ सेपरेट कंट्री त जेकॾहिं हिन जूं उहे 6 पॉइंट्स आहिनि त सम मुदबर माण्हू सां ॻाल्हाए करे छाकाणि जो देर इज़ नो कन्फंट्रेशन जो कोई बि हल कोन्हे किथे बि हल कोन्हे ख़ुशि ग़रीबनि मुल्क लाइ त उनखे बलूचिस्तान खे पेसिफाई करे तव्हां उतां गैस कढो अदरवाइज़ इहा जेको गैस पाइप लाइन आहे या टापी जी गैस पाइप लाइन आहे या ईरान खां बिजली वठणु आहे या किर्गिस्तान बि इहे सभु ख़्वाब आहिनि इट विल टेक टाइम ऐं तंहिं खां पोइ उनजो टैरिफ तव्हांखे ख़बर न आहे केतिरो वठंदव जॾहिं एग्रीमेंट थींदा तॾहिं ॾिठो वेंदो हा बहितर इहो त तव्हां अॼु खां 5 साल अॻे भूंजी ते वञो आहे दासू ते वञो आहे भाषा ते वञो आहे जेके नॉन कंट्रावर्शियल साइट्स आहिनि भुंजी इज़ अ नॉन कंट्रावर्शियल साइट 5,500 मेगावाट दासू इज़ अ नॉन कंट्रावर्शियल साइट 5,000 मेगावाट भाषा इज़ नाउ नॉन कंट्रावर्शियल 4,000 मेगावाट 14,000 मेगावाट तव्हां सुता पिया हुयो 15 साल अॻु इहे सभु साइट्स आइडेंटिफाई थी चुकियूं हुयूं यू नेवर एंड माना देयर इज़ समथिंग रॉन्ग इन द सिस्टम
असांजी पर जेको ये सब प्रोजेक्ट जेके कालाबाग हलाइनि था, जे वर चढ़िया न न कालाबाग फॉरगेट अबाउट कालाबाग के माथे ते टे तव्हांखे साइट्स ॼातो न जिते 15,000 मेगावाट तव्हांखे पावर मिलंदो। न असल में हिते फैसला जेके दुरियूं कनि थियूं उन्हनि जे न हथ त में आहे पोइ न ॾिसो न, त उन्हनि त कालाबाग कालाबाग जे करे मुल्क खे ब्लैकमेल करणु ऐं सही साइट ते न वञणु इहा त गद्दारी आहे न। न थियो त ईअं ई आहे न सर। न इन में इलाही फैक्टर्स आहिनि, छाकाणि हिकिड़ी विल कोन्हे, गवर्नमेंट जी विल कोन्हे। ॾिसो न असांजूं गवर्नमेंट जेके आहिनि से मां भाई थो या त इमोरल आहिनि, छाकाणि जेके मार्शल आर्ट इमोरल आहिनि, माना उहो पंहिंजी विल न करे, या जेके आहिनि से वीक आहिनि, ड्रिजनि थियूं माण्हुनि को मैंडेट उनखे पको कोन्हे, इन जे ग्राउंड ते करे उहो सही फ़ैसिला कोन था करे सघनि पिया। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। हाणे पंहिंजो जेको मेन मौज़ू अॼु जे प्रोग्राम जो उहो अॼु न थी सघियो। न उहो वॾो मौज़ूअ आहे, की तव्हांखे पाण क्लियर थियणो पवंदो त व्हाट डू यू वांट। सही, त पोइ ईंदड़ वरी के प्रोग्राम में शायदि उन में बि जीअं पाण वॾनि डेमनि वारो जीअं इशू खयों त उन ते पाण खे 2 प्रोग्राम करणा पइजी विया, त शायदि इन ते 2 या 3 प्रोग्राम करणा पवनि। जेतिरो वसी मौज़ू आहे, जेतिरा हुनजा मुख़्तलिफ़ पासा आहिनि।